दोस्तों असां गोलारची में पहुची चुका आहियूं शहर में मेन रोड ते। असांजो अञा अॻिते सफ़र आहे सो ही गोलारची जो तव्हांखे दीदार करायूं। ही मेन शहर आहे, मार्केट घर वग़ैरह कॉलोनियूं वग़ैरह त गलियुनि गलियुनि में आहिनि, पर ही मेन मार्केट आहे गोलारची। हिनखे खां पुछो न, थैली जंहिंखे हथ में आहे, जंहिंखे थैली हथ में पुछो। हा गोलारची ini apa tuh?